ही उठ ही डागो, ही उठ ही डागो जेकॾहिं तव्हांजी अख में गहराई सां निहारींदो त हिन अख जे पोयां हिकु डिघो तवील सहरा जो पंधु तव्हांखे नज़र ईंदो ऐं उन सहरा जे पंध जे झागण जी जेकॾहिं तव्हां में सघ आहे त उन पंध जे पोयां हिकिड़ो काफ़िलो आहे जेको रवां दवां आहे। तास जो उहो काफ़िलो जेको सदियुनि खां पंहिंजे हिकु अॾु साइण वारे पंध ॾांहुं वञी रहियो आहे। तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि जेके इन उठ जी अख मां अॻिते निकिरी उन पंध जे इसरार खे परूणण लाइ अॻिते वधंदा आहिनि। धीरज सां आहिस्ते आहिस्ते उहो पंध जेके माण्हू करे सघंदा आहिनि तन खे ई उहो काफ़िलो नसीबु थींदो आहे, जंहिंजे लाइ मुर्शिद लतीफ़ फरमायो हो त छिजम कतारां साथ चढ़ंदो लकीअं, पर उन कतार ऐं उन साथ ताईं पहुचण लाइ हिकिड़ी मुस्तक़िल सघ जी ज़रूरत हूंदी आहे, हिकिड़े ईमान ऐं इश्क़ जी ज़रूरत हूंदी आहे। जेके उन इश्क़ ऐं ईमान सां अॻिते वधंदा आहिनि से ई उन काफ़िले सां गॾिजी सघंदा आहिनि, से ई उन सुंग सां सलाड़जी सघंदा आहिनि जेको उन सहरा खे लताड़े अॻिते हिकु अहिड़ी वस में वञी दाख़िल थींदो आहे जंहिंजे लाइ मुर्शिद लतीफ़ फरमायो आहे त सामी झागे सुञ वस खे वेझा थिया। हा, उहा विद्या जी वस, उहा अदराक जी वस इन सुञ खे झागण खां पोइ इंसान खे नसीबु थींदी आहे। सो पाण में सघ पैदा करियो, अॻिते वधो ऐं उन उठ जी अख मां अॻिते वधी इन सहरा खे झागे उन वस खे वेझा थियो जेका तव्हांजो इंतज़ारु करे रही आहे। उहा वस जंहिं मां ही काफ़िलो गुज़री रहियो आहे, उहो काफ़िलो जंहिंजे लाइ मुर्शिद फरमायो जेकर थियां भूं वारी तन वाटनि जी भली लंघनि मथां मुंहुं केची कतारूं करे।